बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। यूट्यूब चैनल ते तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु असां CSS जो 2004 जो पेपर इंशाल्लाह सॉल्व कंदासीं। ठीकु आहे न। इहो हर कंहिंजे इम्तिहान SPSC IPA NTS हर कंहिं इम्तिहान जे लाइ या FPSC जे लाइ बि मुफ़ीद आहे। त अचो शुरू कयूं था। हल पेपर आहे असांजो अलिफ़। हेठि ॾिनल लिङियुनि मां सही जवाब चूने सुवाल हल करियो। पहिरियों आहे पशु पाशा जी कहाणियुनि जो मजमूओ आहे, कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर नजम अब्बासी, जमाल लबड़ो या आगा सलीम। तंहिंजो सही जवाबु आहे नंबर ॿियों जमाल लबड़े साहिब जो हीअ किताबु आहे पशु पाशा। नंबर ॿियों उदास वादियूं देश देश जी कहाणियुनि जो मजमूओ आहे। ठीकु आहे न। त हिन जो उदास वादियुनि जो लेखक केरु आहे? हमीद सिंधी, अब्दुल क़ादिर जोड़े जो या अली बाबा। त हिन जो सही जवाबु आहे डॉक्टर हमीद सिंधी। नंबर टियों आहे ज़वाल नाविल जे मुसनिफ़ जो नालो ॿुधायो। त ज़वाल नाविल जो मुसनिफ़ कहिड़ो आहे? नंबर पहिरियों ग़ुलाम नबी मुग़ल, वलीराम वल्ब या काज़ी ख़ादिम। त हिन जो सही जवाबु आहे नंबर टियों काज़ी ख़ादिम। हिन जो लेखक आहे नाविल जो। चौथों ग़रीबनि जो विरसो देश देश जी तसनीफ़ आहे। खानचंद दरियाणी, उस्मान रीपलाई या नारायण दास। त हिन जो सही जवाबु आहे नंबर टियों नारायण दास। नंबर पंजों शहरी मजमूओ हवा जे साम्हूं देश देश जी शाइरी आहे। ताजुल बेवस, इमदाद हुसैनी या इनायत बलोच। त हिन जो सही जवाबु आहे इमदाद हुसैनी। ठीकु आहे। नंबर छहों आहे लाट किताब जो मुसनिफ़ केरु आहे? तनवीर अब्बासी, शमशीरुल हैदरी या अब्दुल करीम गदाई। त हिन जो सही जवाबु आहे लाट किताब जो मुसनिफ़ शमशीरुल हैदरी। नंबर सतों आहे लुग़ात लतीफ़ी किताब जी तसनीफ़ कंहिं लिखी आहे? इहो SPSC जे SST में बि आयो हुयो। डॉक्टर नबी बख्श बलोच, ग़ुलाम मोहम्मद शाहवाणी या नंबर टियों मिर्ज़ा कलीज बेग। त हिन जो सही जवाबु आहे टियों डॉक्टर मिर्ज़ा कलीज बेग लुग़ात लतीफ़ी किताब जो मुसनिफ़ आहे। नंबर अठों सिंधी गज़ल जो सर जी तहक़ीक़ कंहिंजो किताबु आहे? तहक़ीक़ आहे शेख अयाज़ नसीर मिर्ज़ा या अयाज़ क़ादरी। त हिन जो सही जवाबु आहे अयाज़ क़ादरी। PhD थियल आहे साईं जी हिन में सिंधी गज़ल योसर में। विरागे खां पोइ सिंधी नाविल योसर जी तख़लीक़ आहे ग़ुलाम हुसैन पठान, प्रोफेसर नूर अफ़रोज़ ख़्वाजा, डॉक्टर काज़ी ख़ादिम। त हिन जो सही जवाबु आहे डॉक्टर प्रोफेसर नूर अफ़रोज़ ख़्वाजा। गुल छिनो गिरनार ड्रामे जो लेखक केरु आहे? हिन जो सही जवाबु आहे टियों आगा सलीम। नंबर 11 सिंधी सभा जहिड़ा किताब जो लेखक केरु आहे? सैयद सरदार शाह, रशीद लाशारी या इस्माइल उरसाणी। त हिन जो सही जवाबु आहे इस्माइल उरसाणी। सिंधी सभा जहिड़ा किताब जो लेखक आहे। ठीकु आहे। अचो था हिन ते हलूं था। 12 नंबर ते अब्दुल वाहिद सिंधी देश देश माहवार रिसाले जो पहिरियों एडिटर हो। इहो बि मां सम्झां थो SST में आयो हुयो। नंबर 12 जो सही जवाबु आहे नंबर ॿियों नई ज़िंदगी जो इहो पहिरियों एडिटर हुयो अब्दुल वाहिद सिंधी। माहवार अब्दुल वाहिद सिंधी माहवार नई ज़िंदगी रिसाले जो पहिरियों एडिटर हुयो। फ़िरोज़ दिल अफ़रोज़ मिर्ज़ा कलीज बेग जो तर्जुमो कयल छा आहे? इहो आहे ड्रामो। ख़्वाब ख़ुशबू छोकिरी किताब जो मौज़ू आहे। त जो सही जवाबु आहे नाविल आहे इहो। रहनुमा शाइरी किताब देश देश जे मौज़ू जे बारे में आहे। ठीकु आहे। नंबर 15 जो छा जे मौज़ू जे बारे में? अदब ऐं तनक़ीद जे बारे में। सिंधी ॿोली जो अभ्यास जे किताब जो मुसनिफ़ केरु आहे?
मुंहिंजो सही जवाबु आहे डॉक्टर अलाना साहब। साओपन या कारोपन किताब जो मौज़ू छा आहे? आतम कहाणी आहे या डॉक्टर मिर्ज़ा कलीस बेग जी। चोटियों दर अफ़सानो आहे अमर जलील जमाल अबड़ो या नसीम खरल जो। इहो नसीम खरल जो अफ़सानो आहे। सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो कंहिंजो किताबु आहे? त इहो आहे किताबु सिंधी अदब जो जाइज़ो मेमन अब्दुल मजीद जो। बरदो सिंधी देश सिंधी शाइरी जी सनफ़ जो शाइर आहे बरदो सिंधी, जंहिंजो नालो आहे रमज़ान लाशारी। इहो गीत जी सिनफ़ जो शाइर आहे। उमेद आहे तव्हांखे इहो अॼोको टॉपिक CSS जो हल थियल पेपर पसंदि आयो हूंदो। चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कयो। महिरबानी दोस्तो।